बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। रब्बि ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब वधाए मूंखे इल्म में। हाणे इहो वधाए मूंखे इल्म में, इन जे बारे में हदीस मुबारक में हिते आयल आहे, जेका ही नंबर आहे इब्न माजा 925, सुनन इब्न माजा। इन में आहे न, अल्लाहुम्म इन्नी अस्अलुक इल्मन नाफ़िअन रिज़्क़न तय्यबन व अमलन मुतक़ब्बलन। अल्लाह साईं असांजे इल्म में इज़ाफ़ो फरमाए, इल्म अहिड़ो हो जेको नफ़े वारो हुजे, पाण खे बि नफ़ो ॾे, ॿियनि खे बि नफ़ो ॾे, ऐं रिज़्क़ भलो हुजे, हलाल तय्यब हुजे, ऐं अमल अहिड़ा कराए जेके क़बूल हुजनि। इंशा अल्लाह ताला असांजो ही अमल बि क़बूल फरमाए इंशा अल्लाह अज़ीज़। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अॼु इंशा अल्लाह ताला असांजी अदी भेण रुख़साना भुट्टो असां सां गॾु आहे। उहा असांखे लेक्चर ॾींदी रमज़ान करीम ते, ऐं उन में फ़र्ज़ियत आयल असां सभिनी खे ख़बर आहे ऐं अहमियत सभिनी खे ख़बर आहे, पर असां कोई के ॻाल्हियूं विसरी थी वञनि। अदी इंशा अल्लाह ताला असांखे इंशा अल्लाह ताला उन बाबति कुझु ॿुधाईंदी, रमज़ान करीम बाबति इंशा अल्लाह अज़ीज़। अदी, ओवर टू यू। मरहबा, रमज़ान करीम। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। असां सभु हमद बयान कयूं था ऐं सलवात मोकिलियूं उन खां पोइ असां आवाज़ 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 सही नथो अचे दी। आवाज़ आवाज़ कटिजी वधी सॼो। रब्बी इश्रह ली सदरी, ए मुंहिंजा वला तुअस्सिर। अदी आवाज़ बिल्कुलु बंदि थी वियो। जी अदा। आवाज़ हाणे सही थी, आवाज़ अची वियो। तव्हांजो बिल्कुलु आवाज़ न पियो अचे। रब इश्रह ली सदरी, ए मुंहिंजा रब खोले छॾ सीनो मुंहिंजो, वयस्सिर ली आसान फरमाए मुंहिंजे लाइ, अमरी कम मुंहिंजा, वहुलुल खोले छॾ उक़दतुन ॻंढ, मिन लिसानी मुंहिंजे ज़बान जी, यफ़क़हू सभई सम्झनि कौली ॻाल्हि मुंहिंजी। मूसा अलैहिस्सलाम आसानी ॾे, रब्बे यस्सिर, ए मुंहिंजा रब आसानी ॾे, वला तुअस्सिर, ऐं तूं ॾुखियाई न ॾे, व तमिम बिल ख़ैर, ऐं ख़ैर आफ़ियत सां मुकमिल फरमाए। असांजे अॼु जो मौज़ू आहे जिते असां ॻाल्हायूं था रमज़ानुल मुबारक। रमज़ानुल मुबारक जी आमद आहे, ऐं रमज़ा रा मीम ज़्वाद मादो आहे। असां अरबी में ज़्वाद खे द्वाद चवंदा आहियूं, रा मीम द्वाद मादो। रमदा यरमिदियू चवंदा आहिनि साड़ियण खे, जलाइण खे, टू बर्न। रमज़ान, रमदान फ़ुलान जो वज़न आहे, मुबालगे जो सीगो आहे, कम जी घणाईअ खे ज़ाहिर कंदो आहे। जीअं अतशान माने शदीद उञायल, जोआन माने शदीद बुखायल, ऐं ग़ज़बान माने शदीद गुस्से में। त ईअं ई रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें शिद्दत सां जेको आहे न, इंसान जो नफ़्स, इंसान पंहिंजे नफ़्स सां जंग थो करे, पंहिंजे नफ़्स खे साड़े थो, पंहिंजे गुनाहनि खे साड़े थो, पंहिंजी अना खे मिटाए थो। जेको आहे पंहिंजो अरबिस्तान में रवाज हूंदो त जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो हो त उहे पंहिंजे रमज़ान गर्मीअ जे महीने खे चवंदा आहिनि, छो जो रमज़ान जेको आहे ॾही शहबान ते रोज़ा फ़र्ज़ थिया। त अलाह साईं फरमायो, या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, जॾहिं अल्लाह कंहिंखे सॾे, जॾहिं कोई बि कंहिंखे सॾींदो आहे
त को ख़ासि मैसेज, को ख़ासि पैगाम हूंदो आहे जंहिंखे सॾे ॿिए कंहिंखे पैगाम ॾिनो वेंदो आहे। त अलाह पंहिंजे उन्हनि बंदनि खे सॾे थो जेके ईमान वारनि सां आहिनि। त ए मुंहिंजा बंदो जिन ईमान आंदो कोतेबा लिखिया विया आहिनि, फर्ज़ कया विया आहिनि, प्रिस्क्राइब्ड यू अलैकुम अव्हां मथां असियामू रोज़ा, कमा कोतिबा जहिड़ी तरह लिखिया विया हा अलल्लज़ीना उन्हनि जे मथां मिन क़बलिकुम जेके अव्हां खां अॻु में हुआ, लअल्लकुम तत्तकून शायदि के तव्हां मुत्तकी थियो, शायदि तव्हां परहेज़गारी इख्तियार कयो। त ला अला जॾहिं बि ईंदो आहे न त ला अला अहिड़ी उमेद जे लाइ ईंदो आहे त उन में 90% 95% कामयाबी जी उमेद आहे। यानी तव्हां अगरि ही कंदव त पोइ तव्हां इंशाअल्लाह कामयाब थी वेंदव, यानी कामयाबीअ जी हदनि ते आहे। त जिते बि तव्हां ला अल्लाह ॾिसो न त उहो मुमकिन उमेद जे लाइ ईंदो आहे। त अल्लाह खे पंहिंजे उन्हनि बाननि सां जेके ईमान वारा आहिनि उन्हनि खे हिकिड़ो टेस्ट ॾिनई त तव्हां रोज़ा रखो, सियाम चाहींदा, शायदि तव्हां इन रोज़नि जे करे बची सघो। त सियाम सोम अरबी में चवंदा आहिनि रोकण खे, स्वाद वा मीम मादो, इहो 14 दफ़ा 5 डाइज़ में 5 सीगन में जेको आहे क़ुरान पाक में इस्तेमालु थियो आहे। ऐं रोज़े जे बारे में हदीस आहे असौमा जुन्ना, रोज़ो ढाल आहे। ढाल छाजे लाइ आहे? रोज़ो ढाल आहे दोज़ख खां बचाइण जे लाइ, रोज़ो ढाल आहे गुनाहनि खां बचण जे लाइ। त आम ज़िंदगीअ में असां जेको आहे न पंहिंजे मथां काबू न रखी सघंदा आहियूं, लेकिन जॾहिं असां रोज़े सां हूंदा आहियूं त असां फौरन चवंदा आहियूं त मूंखे ही कमु न करिणो आहे छो जो मां रोज़े सां आहे। हिकिड़ी हदीस मुबारक आहे त जॾहिं को तव्हां सां बुरो ॻाल्हाए त तव्हां चओ त मां रोज़े सां आहियां। यानी रोज़ेदार न फहश ॻाल्हियूं कंदो आहे, न अजायूं लघु ॻाल्हियूं कंदो आहे, न बहस मुबाहिसो कंदो आहे, हमेशह जेको आहे न सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे, छो जो इहो रोज़ो रोके थो। रोज़ो जेको आहे अरबीअ में घोड़नि खे माना गर्मीअ जे मौसम में घोड़नि खे सदाइण लाइ सॼो ॾींहुं गर्मीअ में उन्हनि खे जेको आहे उस में बुखियो प्यासो रखी ऐं उन्हनि खे ट्रेन कयो वेंदो हो। न उन्हनि खे चारो ॾिनो वियो हूंदो, न उन्हनि खे पाणी, न ई उन्हनि खे का थधी छांव हूंदी। हलाए हलाए जॾहिं शाम जो पहर थींदो हो त पोइ उन्हनि खे ख़ूब चारो बि मिलंदो हो, पाणी बि मिलंदो हो, आराम जी जाइ बि थधी मिलंदी हुई। त हो मालिक ॾे तशकुर आमेज़ लफ़्ज़नि में तशकुर आमेज़ अखियुनि सां ॾिसंदा ऐं मालिक जॾहिं महिर मोहबत सां उन्हनि ॾे हथ फेरींदो हो त उहे वधीक मालिक जा जेका शुक्रगुज़ार थींदा ऐं मालिक जे इशारे ते जान कुर्बान करण लाइ तयारु थी वेंदा। त रोज़े सां अल्लाह चए थो न त जीअं उन्हनि खे पको कंदा अरब, त तीअं ई अल्लाह साईं उन अरबनि जी निस्बत सां मुस्लमाननि खे बि इहो त तव्हां इहे ट्रेनिंगियूं कयो, तव्हां इन्हनि मुश्किलात मां गुज़रो, ताकी जेका सरवाणी जेका सरबराही आख़िरी क़ौम उम्मत मुहम्मदीअ खे मिली आहे त बग़ैर उहा कंहिं क़ुर्बानीअ जे ऐं बग़ैर ट्रेनिंग जे का सरबराही त न मिलंदी आहे। त इहो या त जीअं ई मुस्लमाननि हिजरत कई, मके मां मदीने आया, त 2 हिजरी में 10 शहबान ते रोज़ा फ़र्ज़ थिया। जीअं ई रोज़ा फ़र्ज़ थिया त ॿियो महीनो रमज़ान जो आयो, 17 ॾींहं ट्रेनिंग जा गुज़रिया, 17 रोज़ा गुज़रिया त ठीक 17 ॾींहं 17 रमज़ान ते पहिरीं जंगे बदर लॻी, जंहिंमें मुस्लमान ख़ाली सिर्फ़ 313 हा। 313 जो 1000 माण्हुनि सां मुक़ाबिलो हो। त अल्लाह पंहिंजे बंदनि खे यकदम आज़माइश ॾिनी। त अल्लाह चयो न त मां तव्हांखे बुख खां, ख़ौफ़ खां, तव्हांजे मालनि जे नुक़सान खां आज़माईंदुमि। त इहे एॾी 17 ॾींहंनि जी ट्रेनिंग एॾी ॾुखी हुई जो आख़िरकार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि जेका आहे पंहिंजी अल्लाह खे ॿाॾाइण लॻा त अल्लाह साईं ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे, रमज़ान जो टाइम आहे, मुस्लमाननि वटि कुझु बि अहिड़ो ख़ासि न आहे जंहिंसां 1000 जो मुक़ाबिलो करे सघनि। त उन्हनि पोइ जेको आहे न आख़िर में आख़िरी पहर नबी करीम गिड़गिड़ाए करे अल्लाह सां दुआ घुरी त मुंहिंजा रब मुस्लमाननि जी जेका जमात है उहा थोरड़ी आहे, अगरि अॼु मिटिजी वई आहे जमात पोइ तुंहिंजो नालो खणण वारो कोई न हूंदो। ऐं सुदकनि सां इहा असांजी ट्रेनिंग आहे। त इहे जेके बि थिया नबी साईं कयो त इहो आहे त असां रमज़ान जे महीने में
पंहिंजी ॾुखनि ऐं पंहिंजी तकलीफ़नि खे उन्हनि जे कमनि खे यादि कयूं त छा हालत हूंदी उन्हनि जी। त जॾहिं बेसरो सामानीअ में परदेस में जॾहिं आया, न घर आ, न को माल, न मिल्कियत, न हथियार, न घोड़ा, कोई बि न, ख़ाली नहता मुस्लमान। ऐं उन खां पोइ जेको आहे चयो त अगरि अॼु अलाह साईं मिटिजी विया, नबी करीम एतिरा रुना जो पाण सॻोरनि जी चादर मुबारका ज़मीन ते किरी पई त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हा उहा चादर खणी पाण अव्हां जे कुलनि ते विधी ऐं चयो त अल्लाह साईं तव्हांजी महिनतुनि खे ज़ाया न कंदो। त इहो असांखे सबक़ आहे त हर मुस्लमान असांजी जेतिरी बि हैसियत आहे, असां जेतिरो बि कमु पंहिंजे दीन जे लाइ कयूं था त अल्लाह असांजी कोशिशुनि खे ज़ाया न कंदो आहे। रमज़ान जो जेको महीनो आहे त जेको आहे क़ुर पाक में जेको आहे त अशहरु रमज़ान लज़ी, रमज़ान जो महीनो त उहो आहे जंहिंमें उनज़िला लाथो वियो आहे फीही इन महीने मंझि अल क़ुरानु क़ुरान खे फमन शाहिदा, पोइ जेको बि अव्हां मंझां पाए मिन कुम अव्हां मंझां अशहरा इहो महीनो फल या सुमोहू, पोइ उनखे खपे त उहो रोज़ो रखे। यानी ऐं शहरु रमज़ान लज़ी उनज़िला फीहुल क़ुरान, इन रमज़ान जे महीने में जेको क़ुरान लाथो वियो आहे हुदल लिन्नासी, हिदायत आहे माण्हुनि जे लाइ, इंसान ज़ात जे लाइ, व बय्यिनातिन ऐं खुलियल दलील आहिनि, रोशन ऐं चिटियूं वाज़े दलील आहिनि मिनल हुदा हिदायत जे लाइ, वल फुरकान ऐं फ़र्क़ करण वारियूं ऐं कुफ्र में ऐं शिरक में। उन खां पोइ अलाह चयो आहे शर्त मन शाहिदा मिनकुम, जेको बि अवां मां पाए अशहरा इहो महीनो फल या सुमहू, हिते लाम जेको आहे अमर जो आहे, अलाह साईं हुकुम थो ॾिए त सभिनी खे पोइ उन्हनि खे खपे, शर्त आहे त जेको इहो महीनो पाए उनखे खपे त इन महीने जा रोज़ा रखे। रोज़ा जेको आहे, रोज़ा सिर्फ़ फर्ज़ी ई रोज़ा न आहिनि बल्कि रोज़ा नफ़ली बि हूंदा आहिनि। हिकिड़ो आहे न त जेको आहे अगरि तव्हां को कसम खणो था त पोइ आहे अगरि उहो कसम पूरो नथा कयो, कसम तोड़ियो था त कसम जो कुफार आहे। ऐं सूरह पंहिंजो माइदा जी आयत नंबर 89 आहे फमन लम यजिदा फसियामुन सलासतुन अय्यामन, पोइ जेको न पाए तव्हां मंझां उहो सदको ॾियणु या मिसकीननि खे 10 मिसकीननि खे खाराइणु या को ग़ुलाम आज़ादु करणु, त पोइ उनखे खपे छा खपेसि फसयामू, पोइ उनखे खपे त उहो रोज़ा रखे सलासती अयामुन 3 ॾींहंनि जा, ज़ालिका कफ़ारतुन इहो बदिलो आहे अईमानिकुम तव्हांजी कसमनि जो, इज़ा हलफ़्तुम जॾहिं तव्हां कसम खई, त इन कसमनि खे जेको पूरे करण जे लाइ इहो तव्हांजे लाइ कफ़ारो आहे त रोज़ा रखो। ऐं रोज़ो सिर्फ़ जेको आहे इहो न आहे त जेको आहे तव्हां रोज़ो रखो, इन खां पहिरियों जेको आहे उहो हूंदो त ॻाल्हि आवाज़ ख़राब थी वई। नापेद आहे, काश के अॼु हुजे हा त मरियम आहे, मां मन्नत मानी आहे लिर्रहमानी, रहमान जे वास्ते सौमन रोज़े जी, फलन उकल्लमा मां हरगिज़ न कलाम कंदसि अल योमा अॼोके ॾींहुं इंसियन कंहिं बि हिकिड़े इंसान सां। त हुन चयो त जेको आहे मां कंहिं बि हिकिड़े इंसान सां जेको आहे कलाम न कंदुसि। रोज़े जे बारे में जेको आहे क़ुर करीम जे आख़िरी जेको आहे पंहिंजो 3 सिपारे में सूरह क़दर अल्लाह साईं लाथी त इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़दर, बेशक असां लाथो इन क़ुरान खे क़दरो क़ीमत वारी रात, वमा अदराका मा लैलतुल क़दर, तोखे कहिड़ी ख़बर आहे त छा आहे लैलतुल क़दर, लैलतुल क़दरु खैरुम मिन अल्फि शहर, लैलतुल क़दर आहे वधीक भली आहे अल्फि शहर, अलिफ चवंदा आहिनि हज़ार खे, शहर चवंदा आहिनि महीने खे, त लैलतुल क़दर वा क़दर वारी रात वधीक भली आहे 1000 रातिनि खां।
अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु व रूह, लहंदा आहिनि मलाइका ऐं रूहुल अमीन जिब्राइल। तनज़्ज़ुलुल मलाइकतु व रूह फीहा बिइज़्नि रब्बिही मिन कुल्लि अमर सलामुन हिया हत्ता मतलउल फजर। इन जे बारे में आहे त जॾहिं असां पंहिंजो अल्फिन शहर जी असां तशरीह कयूं था त अलिफ माने हज़ार, शहर माने महीना। अगरि असां उनखे 12 महीननि ते विरायूं त असां वटि थींदा 83 साल 4 महीना। यानी उहा जेका लैलतुल क़दर, उहा हिकिड़ी राति 83 साल 4 महीननि जे बराबरि आहे। इन जे बारे में हज़रत अबू बकर जो कौल आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हा हिकिड़े दफ़े पाण सॻोरनि खे चयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॻियनि माण्हुनि जूं हेॾियूं वॾियूं उमिरियूं हूंदियूं, को 1000 साल, को 800, को 900 साल, असां त 60-70 साल असांजी उमिरियूं आहिनि, पोइ असां इबादत में उन्हनि सां कीअं पहुचूं? त पाण सॻोरनि वराणियो त रमज़ान जी हिकिड़ी राति अहिड़ी आहे जंहिंजी इबादत 1000 महीननि जे रातिनि बराबरि आहे। त जंहिंखे उहा राति मिले त माना उन जा त 83 साल 4 महीना, हर हिकु साल में हुनखे रोज़े जो अजुर ऐं इबादत जो सवाब मिले त केॾी वॾी ॻाल्हि आहे। त उन खां आहे त असां 5 रातियूं थींदियूं आहिनि, 21 थींदी आहे, 23, 25, 27, 29। अगरि असां ख़ाली 5 रातियूं जाॻी करे इहे 83 सालनि जो जेको आहे पंहिंजो जमा कयूं त असां ख़ुशकिस्मत आहियूं। अगरि असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में 2-4 रातियूं बि लैलतुल क़द्र जूं मिली वञनि त असांजा त ॿेड़ा ई पार थी वेंदा। रमज़ान महीने जूं पंहिंजूं हिकिड़ियूं भलायूं आहिनि त रमज़ान में तमामु अमालनि जो जेको अजुर आहे उहो ॿीणो टीणो ऐं वधीक थी वेंदो आहे। एसी ताईं जो रमज़ान में उमिरि जो सवाब हज बराबरि थी वेंदो आहे। रमज़ान जे वेंदा आहिनि, दोज़ख जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि, दोज़ख जी बाहि विसामी वेंदी आहे। ऐं जेका आहे चवंदा त रोज़े जी जेका रोज़ेदार जे मुंहं जी जेका ख़ुशबू आहे, जेका रोज़ेदार जी ख़ुशबू आहे, हालांकि उहा असांखे ॾिसण में थोरी ॾुखियाई वारी लॻंदी आहे, लेकिन अलाह थो चए त मूंखे रोज़ेदार जी उहा बोइ मुश्को अंबर खां वधीक पसंदि आहे। रोज़ेदार झेड़े झगड़े खां पाण खे परे रखंदो आहे ऐं सभ खां वधीक वक़्त जो पाबंद थींदो आहे। असां पंहिंजी ज़िंदगी में जेको डिसिप्लिन कढी छॾियो आहे, असां न वक़्त ते सुम्हंदा आहियूं, न वक़्त ते खाईंदा आहियूं, वक़्त ते कंदा आहियूं, लेकिन असांखे वरी रोज़ो जेको आहे पंहिंजो उन ते वरी वक़्त जी पाबंदीअ ते आणींदो आहे। असां वक़्त ते खाधो खाईंदा आहियूं, रोज़ो रखंदा आहियूं, वक़्त ते असां जेको आहे रोज़ो इफ़्तार कंदा आहियूं। ऐं ईअं असांखे जेको आहे पंहिंजे रोज़नि जी जेका असांजी तबियत में जेको आहे न, रोज़ो चवनि था न, रोज़ो जेको आहे न इबादतनि जी मौसम बहार आहे। जीअं मौसम आम तरह सां असां शाम जे वक़्त में उदास हूंदा आहियूं, लेकिन जॾहिं रमज़ान ईंदो आहे त असांजूं शामूं तमामु ख़ुशीअ सां हूंदियूं, बहकंदियूं आहिनि, घरनि में बि रौनक हूंदी आहे, मस्जिदनि में चहल पहल हूंदी आहे, माण्हू हिक ॿिए ॾे दावतूं मोकिलींदा आहिनि, हिक ॿिए खे खाराईंदा पीआरींदा आहिनि ऐं हिक ॿिए जे लाइ सुठा जज़्बात रखंदा आहिनि। जॾहिं राति जो आख़िरी पहर थींदो आहे त अल्लाह जो फरमान आहे त जॾहिं आख़िरी पहर ईंदो आहे त अल्लाह जेको ज़मीन जो आसमान आहे उन ते वेझो अची निदा ॾींदो आहे त आहे कोई मूंखां रिस्क तलब करण वारो, आहे कोई मूंखां रिस्क घुरण वारो, आहे को सिहत घुरण वारो, आहे को मूंखां जेको बि चाहे घुरण वारो। त आम तरह सां जेके तहजुद गुज़ार आहिनि, अल्लाह उन्हनि खे इहा नेमत त ॾिनी आहे, लेकिन जेके आम तरह सां तहजुद न पढ़ंदा आहिनि त अल्लाह साईं हिन रमज़ान महीने जी बरकत सां उन्हनि खे इहो बि जेको आहे मौक़ो ॾिनो आहे त जॾहिं असां सवेर पंहिंजी सहरी करे छॾींदा आहियूं ऐं उन खां पोइ जेको आहे सहरी करण खां पोइ जेसि ताईं अज़ान जो टाइम हुजे त असांखे कन खे कलाक मिले, कन खे 15 मिंट, कंहिंखे 20, जंहिंखे जेतिरो मिले त असांखे उहो टाइम
बचत वारो हूंदो आहे त असां उन में का ख़ासि इबादत कयूं, तहजुदनि जूं निमाज़ूं पढ़ियूं, अल्लाह खां रोई रोई दुआ घुरूं। छो जो रमज़ान जा रोज़ा पंहिंजी जाइ ते, लेकिन रमज़ान सॼो ई दुआ ऐं सिर्फ़ु दुआ आहे। सॼो ॾींहुं जेको आहे न, हर वक़्तु दुआ घुरणु, हर वक़्तु अल्लाह सां ॿाॾाइणु, हर वक़्तु अल्लाह जे वेझो रहणु, त रमज़ान असांखे सेखारे थो। रमज़ान में के एक्सेप्शन बि आहिनि, कन खे छूट बि आहे, त जेको अल्लाह साईं जेको आहे न चए थो पंहिंजे बंदनि खे, त जेको वमन कान मरीज़न, जेको तव्हां मां को मरीज़ आहे, बीमार आहे, ओ अला सफ़रिन, या उहो सफ़र ते आहे, त इहा शर्त आहे। कहिड़ी शर्त आहे? त जेको तव्हां मां को मरीज़ आहे या कंहिं सफ़र ते आहे, त फ़इदतुम, पोइ उहो पूरो करे ॻणप मिन अयामिन उखर, ॿियनि ॾींहंनि। यानी इहो न आहे त हाणे रमज़ान जा रोज़ा आया असां रखियासीं त मिलिया, न रखियासीं त हाणे असांजे लाइ ऑप्शन ख़तम थी वियो। त अल्लाह साईं चए थो त अगरि तव्हां बीमार आहियो या कि अहिड़े कम में मसरूफ़ आहियो जो तव्हां रोज़ा नथा रखी सघो, त ॿियनि ॾींहंनि में उन्हनि जी ॻणप पूरी कयो। युरीदुल्लाहु, घुरे थो अल्लाह, बेकुमुल युसरा, तव्हां सां आसानी करण, वला युरीदू, ऐं नथो चाहे बेकुम, तव्हां सां अल उसरा, तंगी, वले तुक मिलू, ताकि तव्हां तकमील कयो, ताकि तव्हां मुकमिल कयो, अल इद्दता, ॻणप पूरी। छो जो आहे न, रोज़ा अयामन मअदूदात, ॻणियल ॾींहं आहिनि, त उहा इद्दत पूरी कयो। वले तुकब्बिरुल्लाह, ऐं तकबीर ऐं वॾाई बयान कयो अल्लाह जी, अला मा हदाकुम, जहिड़ी तरह तव्हांखे सेखारी वई आहे, भला अल्लकुम तशकरून। ॾिसो वरी ला अला आयो, ला अला है त कवि उम्मीद जे लाइ ईंदो आहे, शायदि तव्हां शुकुर गुज़ार थियो। यानी इहो बि अलाह रमज़ान आयो, जन पातो, जन न पातो, उहे महरूम न रहिजी विया, बल्कि अल्लाह उन्हनि जे लाइ बि जेका आहे आसानी ॾिनी आहे। त जेको आहे असांखे खपे त असां पंहिंजे ॿारनि जी नंढे लाइ खां वठी रोज़नि जी तरबियत कयूं। रोज़े जो इहो न आहे त असांजे सिंधीअ में चवाणी आहे त पके घड़े कना न लॻंदा। त हाणे ज़ाहिर आहे असां रोज़ा त भई हाणे 7 सालनि खां पोइ 10 सां बलूगत खां पोइ फर्ज़ आहिनि, लेकिन 14 सालनि खां पोइ के ॿार किथां रोज़ा रखंदा। त रोज़ो बचपन खां वठी नंढड़े लाइ खां वठी, छो जो उनजी शौक़ जी उमिरि आहे, उनजा पंहिंजा हिक जेतिरा साथी स्कूलनि में रांदियुनि में उन सां गॾु हूंदा आहिनि, हिकिड़े रोज़ो रखियो त ॿिया बि उन्हनि सां ख़ुशि थी रोज़ा रखंदा आहिनि। त ईअं उन्हनि खे जेको आहे आदी थींदो आहे। हिकिड़ी कहावत मशहूरु आहे त हाथीअ जो बचिड़ो जॾहिं नंढो हूंदो आहे त तमामु एतिरो हूंदो आहे, त उनखे वॾी ज़ंजीर सां ॿधबो आहे, ऐं जॾहिं आस्ते आस्ते वॾो थींदो वेंदो आहे त उनजी ज़ंजीर जी मोटाई बि घटि थींदी आहे, ऐं जॾहिं सफ़ा वॾो थींदो आहे त उनजी ज़ंजीर लाइ उनखे आज़ादु कयो वेंदो आहे, त हाणे हू ट्रेनिंग में परफेक्ट आहे। त तीअं ई हिकिड़े मुस्लमान जे ॿार खे बि नंढे लाइ खां वठी इहा आदत हुजे त तोखे रोज़ो रखिणो आहे। असां मुस्लमान जेको आहे न, जेको आहे असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि, ऐं असां खां पहिरियां बि जेका आहे न माण्हुनि ते रोज़ा फ़र्ज़ हुया, ताकि असां दोज़ख जी बाहि को बची सघूं, ताकि असांजा गुनाह सड़नि, ताकि असां गुनाहनि खां बची सघूं। त हिकु त इहो आहे त ॿारनि खे थोरो लालच बि ॾेई करे नंढे लाइ खां वठी त शाम जो असां बहितरीनु अफ़्तारी कंदासीं, ताम पचाईंदासीं। त चवंदा आहिनि रोज़ेदार खे 2 फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो, जॾहिं उनखे अफ़्तारीअ जी ख़ुशी थींदी आहे न, त जॾहिं असां अफ़्तारीअ जी दुआ घुरंदा आहियूं त ज़हब ज़माई, जेको आहे पंहिंजो ज़हबल बासा, जेको आहे वई, जेका आहे मुंहिंजी उञ वई ऐं मुंहिंजूं रॻूं तर थियूं। त उन वक़्तु अल्लाह साईं जेको चवंदो आहे त मुंहिंजा बंदा ॾिसो, अल्लाह साईं इन बंदनि ते चयो न त मां पंहिंजे बंदनि खे जेको आहे मां जेको ॼाणा सो तव्हां नथा ॼाणो। त उन्हनि चयो, फ़रिश्तनि चयो त हीअ त फ़साद कंदो। त अल्लाह चयो त इनी आलमु मा ला तालमू, जेको मां तो ॼाणा सो नथा ॼाणो, त मुंहिंजा बंदा खाधो पीतो, जाइज़ शयूं, हलाल शयूं उन्हनि जे साम्हूं रखियूं आहिनि, लेकिन अल्लाह मुंहिंजे हुकुम खां सवाइ हू हिकिड़ो ढुक पाणीअ जो हिकिड़ो कतरो जेको आहे पंहिंजे वात में नथा विझनि, छो जो अल्लाह जो हुकुम न आहे। जीअं ई अल्लाह उनखे इजाज़त ॾिए थो त हू जेको आहे पंहिंजे उहा जाइज़ हलाल शइ बि पीए थो।
त इहा ट्रेनिंग आहे। ॿार शुरू खां ॾिसंदो इहो माहौल त पीउ मां रोज़ा रखे थो, घर में सुठो माहौल आहे, ऐं रोज़ो असांखे जेको आहे न भाईचारो, प्यार मोहबत, गॾिजी रहण, हिक ॿिए ॾे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रोज़े में असांखे इहे सभु ट्रेनिंगूं हासिल थियनि थियूं। पहिरां इहो हूंदो न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजे ॿोड़ में थोरो पाणी वधीक विझी छॾियो ताकी पंहिंजे पाड़ेसीरीअ खे ॾियो। त रमज़ान में असांखे इहो ख़ासि मौक़ो हूंदो आहे त असां रमज़ान में जेको कुझु बि ठाहियूं त पंहिंजे पाड़े वारनि खे यादि कयूं। इहो तोहफ़ो मोकिलण सां मोहबत वधंदी आहे। अलाह असांखे रमज़ान जूं जेके बरकतूं जेको आहे वठण जी पूरी जेका आहे तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह असांखे जेको ख़ासि जॾहिं रमज़ान में रोज़े खोलण जो वक़्तु अचे त कोशिशि असां कयूं त रमज़ान जे अफ़्तारीअ खां 15 मिंट पहिरियों असां फ़ारिग थी सभु ॼणा जेके बि रोज़ायत बेरोज़ायत सभु गॾिजी हिकिड़ी टेबल ते वेहूं, ऐं जंहिंखे का दुआ घुरण अचे थी त असां गॾिजी दुआ घुरूं। हिकु त गॾिजी दुआ जॾहिं कंदा आहियूं त वॾो जेको आहे इज्तिमाही दुआउनि जो असरु हूंदो आहे। उन मां अलाह साईं कंहिं बि हिकिड़े जी दुआ ॿुधी त उहो सभिनी जे उन्हनि जे आमीन चवण ते उन जूं सभु दुआऊं क़बूल थींदियूं। ॿियो आहे त उन वक़्तु अलाह खां सिहत घुरो, तंदुरुस्ती घुरो। अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार, ए अल्लाह साईं असांखे दोज़ख जी बाहि को बचाए। त क़ुरान में इहा आयत आहे न, फमन ज़ुहज़िया अनन नारी फ़क़द फ़ाज़ा, जेको दोज़ख जी बाहि खां बचायो वियो त बेशक उहा ई कामयाबी आहे। त अलाह असांखे सेखारे थो त दोज़ख जी बाहि खां बचे वियो त कामयाबी इहा ई अथव। असां त दुनिया में कामयाबियूं घर ठाहियूं, नौकरियूं वठूं, हेठि ठाहियूं, लेकिन अलाह साईं चए थो त जेको दोज़ख जी बाहि खां बचायो वियो उहा ई कामयाबी अथव। त इहा बाहि खां बचाइण जी जेको आहे हे महीनो उन्हनि पंहिंजे गुनाहनि खे साड़ण जे लाइ, गुनाहनि खे ख़तमु करण लाइ असांखे बहितरीनु ट्रेनिंग ॾिए थो त असां पंहिंजा गुनाह साड़ियूं, असां पंहिंजी ख़ताउनि खां माफ़ कयूं, असां पंहिंजे रब खे ॿाॾायूं। असांखे जेको सभ खां घुरण जी त जेको आहे हिकु दफ़ो बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगरि असां जेका आहे लैलतुल क़द्र पायूं त पोइ असां छा पढ़ूं, असां छा घुरूं? त पाण करीम फरमायो त जेका आफ़ियत घुरा, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीम तुहिब्बुल फ़अफ़ु अन्ना, ए अल्लाह साईं तूं माफ़ करण वारो इज़त वारो आहीं, तूं माफ़ करण खे पसंदि थो करे, तूं असां सभिनी खे माफ़ कर। ज़ाहिर आहे इहा दुआ जेका आहे असां बि ॾाढी घुरियूं, असां सभु दुआऊं यादि करियूं जेके बि बहितरीनु दुआऊं। अल्लाहुम्मा उस्तुर औरातिना व अमिन रोआतिना, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका अफ़ू वल आफ़िया, ए अल्लाह साईं मां तोखां सवाल कयां थी माफ़ी ऐं दरगुज़र जो। छा में? फी अहली व माली, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका अफ़ू वल आफ़िया फी दीनी व दुनियाया व अहली व माली, अल्लाहुम्मा उस्तुर औरातिना व आमिन रोआतिना, अल्लाहुम्मा हफ़ज़ना मिन बैना यदैना व मिन खल्फ़िना व अन यमीनिना व अन शिमालिना व मिन फ़ौक़िना औज़ु बिअज़मतिका अन नुग़्ताला मिन तहतिना। ए अल्लाह साईं मां तोखां पनाह घुरां थी त मूंखे आफ़ियत ॾे, मुंहिंजे दीन में, मुंहिंजी दुनिया में, मुंहिंजी औलाद में, मुंहिंजे माल में। अल्लाह साईं मां पंहिंजे सॼे खां पनाह घुरां थी, सॼे पासे जी मुसीबत खां, खॿे पासे जी मुसीबत खां, मथे जी मुसीबत खां, ऐं हेठि जी जो ज़लज़ला या का अचे जो ज़मीन मुंहिंजे हेठां निकिरी वञे। त इहे दुआऊं घुरूं। अगरि तव्हांखे दुआऊं यादि न आहिनि त जेके किथां बि जेको आहे पंहिंजे पने ते प्रिंट कढी करे ऐं दुआऊं जेका आहे न जॾहिं बि घुरो त उन जी माना उते हेठों लिखी छॾियो, ताकी तव्हां जॾहिं उन हिकु त उहे दुआऊं तव्हांखे यादि थी वेंदियूं। ॿी ॻाल्हि आहे त ॿारड़ा जेके ॿुधंदा न त ॿुधी ॿुधी उन्हनि खे उन्हनि जी माना पकी थी वेंदी, त जीअं असांखे तकलीफ़ आई यादि करण जी त उन्हनि खे न ईंदी, उन्हनि खे फौरन यादि ईंदो त अल्लाह साईं तूं मूंखे मुंहिंजे बुराइनि जो सतुर रख, मुंहिंजे ख़ौफ़नि खां मूंखे निजात ॾे, मुंहिंजे माल में, मुंहिंजे औलाद में, मुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ में। जेतिरियूं बि दुआऊं तव्हां लिखो, शाम जो 10-15 मिंट अरबी में दुआऊं घुरो ऐं उनखे पोइ सिंधी उर्दू में जेको तव्हां ज़बान सवली सां तव्हांजा ॿार
सम्झनि था त उन्हनि खे तव्हां उहो सम्झायो, सेखारियो ऐं रमज़ान में थियण वारा वाक़िया ॿुधायो त रमज़ान में हीअं असांजे वॾनि जेको असांजे असाबनि सॻोरनि महिनतूं कयूं, हीअं अलाह साईं असांखे जेको आहे पंहिंजे ही महीनो असांखे इनाम तौरु ॾिनई ताकी असां जेको आहे पंहिंजा गुनाह मिटाए सघूं। अलाह असांजी कोशिशुनि खे कामयाबु फरमाए। अलाह साईं असांजी जेको आहे थोरे चए खे जेको आहे घणो क़बूल करे। अलाह असांजी ग़लतियुनि खां दरगुज़र फरमाए। अलाह असांजे हाल ते रहम करे। सुभान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वस्सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाह फ़ी दुनिया वल आख़िरह। अदी तमामु बहितरीनु, माशाअल्लाह, एॾो सुठो तव्हां असांखे ॿुधायो। हक़ीक़त में ॻाल्हि इहा आहे त असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते लाज़मी अमल करणु खपे, छो जो हीउ मौक़ियो आहे। हीउ मौक़ियो आहे त जीअं हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि, तव्हां ॾाढा सुठा मिसाल ॾिना, उहे काफ़ी वरजाइण जे बजाए हिकिड़ी नई ॻाल्हि इहा को ॾींदा त जेके असां बाज़ारनि में वेंदा आहियूं न, जीअं सेल लाइ, त भई हिकिड़ी जी शइ जी जेका 1000 रुपए जी आहे उहा अॼु जेकॾहिं 200 रुपए में मिले त अधी माण्हू सुबुह जो सवेर लाइन में अची बीहंदा त कॾहिं दुकानु खुले त सेल वारी शइ वठूं। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं उन वक़्तु निंड फिटाए सघूं था पिया त हीअ रमज़ान करीम जूं बरकतूं या जेका सेल जंहिंखे चइजे, इहे न त तसवुर ई मुमकिन कोन्हे। ॾिसो न, दी ॻाल्हि इहा आहे त माना हक़ीक़त इहा आहे त अलाह साईं असांखे हिमत ॾिए। तव्हां जेके दुआऊं घुरियनि, अलाह साईं असांजे हक़ में सभु क़बूल फरमाए। सल्लल्लाहु अला नबी अल-उम्मी व आलिहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। अॼु जुमो मुबारक बि आहे, ऐं जेके जुमे मुबारक अचनि रमज़ान करीम में, त मां त सम्झां थो अॼु त कोई ॿियो कमु करण जे बजाए दुनिया जो ऐं जेके नंढा कम करणा पवंदा लाज़मी त भले कजनि, पर सलाद शरीफ़ खे तमामु क़ाबू में वठिजे। यानी जेतिरो वक़्तु टाइम मिली सघे उन में सलाद शरीफ़ पढ़णु खपे। तव्हां जीअं चयो थी त वॾनि खे खपे त नंढनि खे तरबियत ॾियनि। जी जी त केॾी असां लाइ नेमत आहे, रमज़ान करीम मथां बीठो आहे। हलंदे फिरंदे उथंदे वेहंदे अल्लाह खे, अल्लाह जे रसूल ते सलात पढ़ो, छो जो इन अल्लाह व मलाइकतु यसल्लूना अलन नबी या अय्युहल सल्लू अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाह साईं सलवात पढ़े थो त मुस्लमानो तव्हांखे बि फर्ज़ आहे त पंहिंजे नबीअ ते सलवात मोकिलियो, सलवात पढ़ो। त हाणे टाइम असांजो पूरो थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह जो शुक्र, तव्हां असांखे ॾाढो सुठो तमामु सम्झाणी ॾिनी। अल्लाह पाक तव्हांजो बि ख़ैर क़बूल फरमाए।